सही आहे सही त दोस्तों अहम ॻाल्हि तव्हां सां हिकिड़ी करणी हुई ऐं तव्हांखे थोरो इल्तिजा बि करणी हुई, अपील बि करणी हुई। गामू जे तरफ़ां बि अलीगुल मल्हा बि असां सां गॾु आहे। जी जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। अहम अपील आहे, तव्हांखे गुज़ारिश आहे त असांजा जेके दोस्त फेसबुक ते वीडियो रखनि था, वॾी महिनत सां ठाहियूं था, उहो फेसबुक ते रखी था छॾनि त असांजी अर्निंग बि नथी थिए। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असां एॾी महिनत करे ठाहियूं था वीडियो सभई, उहो फेसबुक ते असांजे पहिरें ॾींहं ते ई कलाक में ई असां यूट्यूब ते रखूं था, उहो फेसबुक ते रखी था छॾूं। जी त इन सां दोस्तो ख़बर अथव छा थिए थो? असां महिनत करे यूट्यूब जे लाइ वीडियोज़ ठाहियूं पिया, ख़र्च कयूं पिया, सिर्फ़ु हिन जे करे त अर्निंग थिए कुझु उतां। हूअं त असांखे शुक्र अल्हम्दुलिल्लाह शोज़ बि मिलनि पिया, कयूं पिया। असगर खोसो आहे, गामू आहे, अलीगुल आहे, मां त शोज़ बि कयूं पिया। धरती टीवी ते बि आहियूं असां, उते बि एम्प्लॉई आहियूं, सुठी हुन ते पघार बि आहे असांजी। पर यूट्यूब जेको आहे हिकिड़ो अलॻि अर्निंग जो सिलसिलो आहे, बोनस आहे असांजो। त गामू जो चैनल बि आहे, गामू ऑफिशियल, उन बि तव्हां चैनल ॾिसंदा आहियो, माशाल्लाह सुठा हुनजा सब्सक्राइबर्स आहिनि। उन सां बि इहा हालत आहे। अलीगुल मल्हा सां बि इहा आहे। असगर खोसो असां सां हिन वक़्तु वीडियो कॉलिंग जे ज़रिए आहे मौजूदु। इहो बि तव्हांखे कुझु जी असगर तव्हां छा था चवणु चाहियो? सॼी आवाम तव्हांखे ॿुधे थी। अल्लाह ख़ुशि रखे सभिनी दोस्तनि खे, इन्हनि सभिनी दोस्तनि जो प्यार आहे। अल्लाह इन्हनि खे सलामत रखे, हिफ्ज़ अमान में रखे। पर नंढड़ो अर्ज़ु इहो आहे त जॾहिं को पहिरें ॾींहुं को लॉकडाउन शुरू थियो, हींअर ताईं असांखे जेके महीने में 10-15 इवेंट मिलंदा, उन जाइ ते हिकु थो मिले, या त वरी मिले ई नथो। असांजी रोज़ी रोटी आहे यूट्यूब सां, छो जो असां यूट्यूब ते जेका वीडियो रखंदा आहियूं, यूट्यूब घुरंदो आहे HD रिज़ल्ट। पोइ हुनजे लाइ कैमरा बि खणी वेंदा आहियूं, स्क्रिप्ट सोचींदा आहियूं, वीडियो शूट कंदा आहियूं, वरी हुनखे सॼियूं रातूं वेही उजागर करे बुखुनि ते एडिट कंदा आहियूं, पोइ अपलोड कंदा आहियूं। त पोइ लुक तॾहिं थींदो आहे जो बजाए असांखे यूट्यूब ते ॾिसण जे, उन्हनि खे दोस्त सिंधी जे दोस्तनि खे करणु इहो खपे त असांखे यूट्यूब ते ॾिसणु, सब्सक्राइब कनि, लाइक कनि, शेयर कनि। असां सिंध जा आर्टिस्ट आहियूं, असांखे प्रोमोट कनि, अॻिते कनि, बजाए ॾिसण जे असांखे यूट्यूब ते वीडियो अपलोड था कयूं। हिकिड़ो मिंट गुज़रे थो, उहो असांजी वीडियो खणी उहो पंहिंजे फेसबुक पेजनि ते था रखनि। हर माण्हू उते ॾिसो जेका महिनत 10 खां 15,000 20,000 हिकु वीडियो ते ख़र्च था थियनि, पोइ असांजा पैसा बि असांखे वसूल नथा थियनि, असांजी महिनत बि ज़ाया थी वञे। असांजा पंहिंजा फेसबुक जा पेज आहिनि न, असां हिकिड़ी यूट्यूब ते छॾे ॿिए फेसबुक ते रखंदा आहियूं। उहो छॾनि त असां पंहिंजे फेसबुक ते रखूं न, पोइ यूट्यूब त खणी फेसबुक ते पेजनि ते रखनि था, पोइ पेजनि ते सभु को वीडियो ॾिसे। अदासगर ही हाणे पेज आहे, हिन जो नालो आहे पंहिंजो मिस्टर वतायो। मिस्टर वतायो हिन जो नालो आहे पेज जो। इहे सॼा वीडियो मुंहिंजा रखी छॾे थो, ॿुधेव? ऐं मां अञा जेको आहे पंहिंजे पेज ते बि न रखियो आहे, यूट्यूब ते अॼु आयो आहे, हिन अॼु ई वीडियो रखी छॾियो आहे हिते। हाणे ॿुधायो त असां काॾे वञूं? कंहिंखे हिन जो नालो आहे पेज जो मिस्टर वतायो। हे मिस्टर वतायो आहे जेको सॼा मुंहिंजा वीडियो रखे थो। हाणे असां काॾे वञूं यार? को हिनखे चवण वारो कोन्हे। साइबर क्राइम में असां केस हले थो पियो ऑलरेडी, हिन माण्हू खे ख़बर। ॿिया माण्हू सेकंड में यूट्यूब तो अपलोड करे पंहिंजे फेसबुक पेजनि ते रखनि था। असां को पुछनि न, असां हिकिड़ी वीडियो जे लाइ हफ़्तो कीअं भॼूं था यार? हे मिस्टर वतायो जेको आहे हिन तबाही कई आहे, असांजी सॼा रखे थो वञी यूट्यूब ते। जाम कलाक मस्तु थियो, हिन रखी छॾियो उहो वीडियो। मां ईअं चवंदुमि जेके बि असांजा वीडियो माण्हू रखनि था, मां ईअं चवंदुमि त उहे माण्हू न आयल आहिनि, उन्हनि खे पाण वटि क्रिएशन न आहे, पाण वीडियो नथा ठाहे सघनि। उहे असांजी वीडियो रखी करे पंहिंजा माण्हुनि जा व्यूज़ वठणु चाहिनि था। इहा सुठी ॻाल्हि न आहे। तव्हां में जेकॾहिं क़ाबिलियत आहे, तव्हां में हिमत आहे, त तव्हां पंहिंजो वीडियो ठाहियो ऐं पंहिंजो नालो ज़ाहिर कयो। उन्हनि सां उनखे फ़ाइदो बि न आहे न कोई। जेकॾहिं उहे असांजा वीडियोज़ रखनि था यूट्यूब जा पंहिंजे फेसबुक पेज ते सिर्फ़ु लाइक्स वधाइण जे लाइ, त लाइक त उन्हनि खे मिलंदा, पर फ़ाइदो उन्हनि खे कोई न। अञा थी सघे थो उन्हनि खे अर्निंग थिए, जेकॾहिं बाबा ठीकु आहे असांजे ज़रिए असांजा वीडियोज़ रखनि था त उन्हनि खे पैसा मिलनि था, त सुठी ॻाल्हि आहे, रोज़ी विराए खाइजे। पर असां यूट्यूब जी इहा पॉलिसी आहे त हिक ॿिए जा वीडियोज़ बि नथा रखी सघूं पंहिंजे चैनल ते। असां जेकॾहिं हिक ॿिए जा वीडियोज़ रखंदासीं, हिक ॿिए खे कॉपीराइट्स न बि हणंदासीं, त यूट्यूब जी इहा पंहिंजी पॉलिसी आहे त उहो कॉपीराइट हणंदो आहे। त हिन जी महिनत आहे सोराब जी, त गामू पंहिंजे चैनल ते छो रखी? हालांकि पाण भली असां दोस्त हुजूं, हिक ॿिए जा वीडियोज़ रखूं त को मसइलो न आहे, हिक ॿिए ते कॉपीराइट न हणंदासीं। पर यूट्यूब ऑलरेडी उहो हणी छॾींदो आहे कॉपीराइट स्ट्राइक। त इहो सोराब सुमरो चैनल जी जेको कॉन्टेंट आहे इहो गामू ऑफिशियल ते छो पियो आहे? उहे ऑलरेडी उहे हणंदा आहिनि। पर फेसबुक जीअं त असांजा दोस्त माशाल्लाह जेके गुरबत बि घणी आहे असां वटि, त उहे वरी पोइ फेसबुक पेज ते रखी था छॾनि असांजा वीडियोज़ पंहिंजी रीच वधाइण जे लाइ। पर फ़ाइदो त उन्हनि खे कोई बि न आहे, असांजी महिनत ज़ाया थी वञे। उहे व्यूज़ जेके लखनि में
फेसबुक ते अचनि था तव्हांजे पेजिस ते ऐं शेयरिंग थिए थी, उहे असां वटां घटिजी था वञनि यूट्यूब सां। जेकॾहिं उहे असां यूट्यूब जा व्यूज़ मिलंदा असांखे त उनमें असां अर्निंग सुठी थी वेंदी, असां सुठे खां सुठो कमु करे सघंदासीं, असां फिल्मूं ठाहे सघूं था, असां ड्रामा ठाहे सघूं था। त उनजे लाइ असांजी थोरी इहा तव्हांजी हेल्प खपे दोस्तनि जी। ईअं न कयो जेके फेसबुक वारा आहिनि। हा ॿुधायो भाउ। बाबा जी भाउ। तव्हांखे न आया ॿार नंढड़ा शोर पिया कनि, उन्हनि खे चए मां चुप कयो, तव्हां चुप थी वियो जा। ॿुधाए बाबा, महिनत ज़ाया थी थी बाबा वञे। हे मिस्टर बतायो आहे यार, विक्स बताए के चओ थी मुंहिंजो वीडियो न रखे यार, फौरन यूट्यूब ते रखे तो काॾे वञूं यार। बाबा जी मां अॻु में बि सोशल मीडिया जे ज़रिए सिंध जे सभिनी नौजवाननि खे, सभिनी दोस्तनि खे इहो चयो आहे भाउ जंहिं वटि बि टैलेंट आहे तव्हां पंहिंजे बगल मोबाइल तां बि पूरी दुनिया खे पंहिंजो टैलेंट ॾेखारियो। माना असांजे कुल्हे ते तव्हां बंदूक छो था हलायो? असांजी महिनत थियल वीडियो जिन्हनि में असां पैसनि जी इन्वेस्ट कयूं, हफ़्ता उजागर कयूं, उहो असांजो खणी तव्हां हिकिड़े मिंट में असांजी महिनत ज़ाया करे था छॾियो। यूट्यूब चैनल वारो यूट्यूब ते ॾिसी असांजी वीडियो ॾिसी डक करे पोइ असां ॿिए ॾींहुं फेसबुक ते रखंदा आहियूं। असां पेज पंहिंजा ठाहिनि, माना जेके असां दुकान खोलिया आहिनि माण्हू चवंदा आहिनि हिननि खे तव्हां ताला हणो, तव्हांजो सामान असां को वठी वञनि। अलीगुल ॻोल्हे थो त ॿियनि कहिड़नि कहिड़नि बाबा हे मिस्टर बतायो जेको आहे ॿियनि दोस्तनि खे असां न कई असीं, उहे सिंधी आहे पंहिंजा, शायदि हे सिंधी न आहे, को ॿियो आहे, ॿी क़ौम वारो आहे जेको असां सिंधी फनकारनि खे नुक़सानु ॾिए थो पियो। त जेके सिंधी आहे उन्हनि दोस्तनि असां हिते महिरबानी कई, पंहिंजा पेज जेके बंदि कयो या असांजी वीडियो नथा रखनि पिया, पर हीउ जेको आहे मुसलसल असांजी वीडियो रखे थो। मिस्टर बतायो जेको आहे खोलियो ई न लाहे त हिननि खे नुक़सानु ॾियणो आहे। हिननि खे ख़बर ई न आहे त इहो साइबर क्राइम जे ज़िमरे में अचे थो। इहो जेको दोस्तो फेसबुक वारा दोस्त ॾिसनि था, 24 कलाक गॾु आहियूं। जी जी बिल्कुलु। राब्ते में आहियूं, असां हिक ॿिए जी वीडियो नथा रखी सघूं। इन ॻाल्हि खे सम्झो था त सभु कंहिंजी पंहिंजी रोज़ी रोटी आहे, असांजे बच्चनि जी रोज़ी रोटी आहे। माण्हू हले छो असां ईअं कनि था, खणी यूट्यूब था ओॾी महिल पंहिंजे फेसबुक पेजनि ते सस्ती शोहरत जे लाइ बसि सभु को वठ में लॻो पियो आहे। असां त पुछो न असां कीअं महिनत था कयूं। साइबर क्राइम जे ज़िमरे में अचे थो। कंहिंजी बि अगरि तव्हां वीडियो खणी करे बग़ैर पुछण जे तस्वीर बि नथा रखी सघो कंहिंजी, कमेंट जेको तव्हां ॾियो था, दोस्त जेको कमेंट्स ॾियनि था, हाणे बि अचनि था, घणनि दोस्तनि जा नाला नथा खणी सघूं, त कमेंट बि अगरि तव्हां कोई ॾियो था न त उहो बि हिकिड़े क़िस्म जेकॾहिं पॉज़िटिव कमेंट आहे, लाइक कयो था त सुठी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं को नेगेटिव कमेंट ॾियो था, घटि वधि कंहिंखे ॻाल्हायो था, गारियूं ॾियो था, त इन सां हिकु त तव्हांजे ख़ानदान जी ख़बर पवंदी, तरबियत जी ख़बर पवंदी, तव्हांजी कहिड़ी तरबियत थियल आहे, ऐं ॿियो क्राइम बि आहे इहो कंहिंजे ख़िलाफ़ु कुझु ॻाल्हाइण जे लाइ। कॾहिं बि हीउ फोरम न आहे उहो सोशल मीडिया पूरी दुनिया में वेंदो आहे। इहो सॼो असां जेका वीडियो हाणे लाइव वेहूं था, मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में माण्हू असांखे ॾिसी रहिया आहिनि। किथे हिते राति आहे असां वटि उते ॾींहुं हूंदो, त माण्हू ॾिसनि था त बाबा सिंधी माण्हू छा था कनि असांजा। कंहिंखे बि कंहिंजे लाइ बि कॾहिं बि को ग़लति कमेंट पास न कयो, कंहिंजे ख़िलाफ़ु न ॻाल्हायो, कंहिंखे गारियूं न ॾियो वेही करे। जीअं अक्सर असां ॾिठोसीं कुझु ॾींहं अॻु त इहा हिकिड़ी हलचल हली पई हुई, त साइबर क्राइम असां जेका FI आहे हरकत में अची वई ऐं उन्हनि माण्हुनि खे सज़ा मिली। इन करे दोस्तो जेके असांजा सिंधी भाइर नौजवान जेके अचो था सोशल मीडिया में, कुझु बि आहे पंहिंजो टैलेंट ॾेखारियो तव्हां, भली किथे डिस्कशन कयो वेही, कंहिंजे लाइ तारीफ़ कयो कंहिंजी वेही, या कंहिंजे बारे में कुझु ॿुधायो, तव्हांजे ॻोठ में काई अहिड़ो किरदारु हूंदो उन सां इंटरव्यू कयो वेही, पंहिंजे ॻोठ जूं शयूं ॾेखारियो। अगरि उते के मसइला आहिनि त उहे उजागर कयो। सोशल मीडिया इन जे लाइ आहे, इन जे लाइ न आहे त कंहिंजी वीडियोज़ खणी करे तव्हां पंहिंजे पेज ते रखी छॾियो। हाणे गामू वीचारो हेॾो वॾो मथो खणी करे वेठो आहे, मथो त हुन ॾींहं राति वीडियोज़ में, ऐं तव्हां या वीडियो हुनजा खणी फेसबुक पेज ते रखी था छॾियो। यकीन कयो असां हेॾी महिनत कंदा आहियूं, तव्हांखे छा ॿुधायूं। हिकु हिकु दोस्त ॾे अचूं था, वीडियो ठाहियूं था, पंहिंजी वीडियो सोचूं था, राति जो 3 बजे ताईं का आइडिया सोचंदा आहियूं, वरी उहा शेयर कंदा आहियूं, वरी हुन खां पोइ वीडियो ठाहियूं था, वरी पोइ उहे माण्हू वीडियो खणी पंहिंजे पेज ते रखंदा। ॾाढो मतिलबु त तकलीफ़ अलीगुल होॾे वठी वियो आहे, हैंग थी वियो आहे, ॾिसे थो कहिड़े कहिड़े रखिया आहिनि असांजे पेज, सॼो हैंग थी वियो आहे। ना बाबा सोराब साहब जी जी असांजो ख्याल नथा कनि, ख़ैर आहे, पर हिन वीचारे खे हिकु वार न आहे मथे ते, इन ते रहम करे। ॾिसो मां अञा हाणे चैनल ठाहियो आहे, ऐं यकीन करे न तूं जेको आहे न लाइव जेको आयो आहे न, ईअं लॻे थो तूं जेल में आहे, 420 जे केस में अंदरि लाइव था कयो। त दोस्तो तव्हांखे वरी बि हिकु दफ़ो ॿीहर अपील कयूं था, इहे जेके बि असांजा दोस्त आहिनि नौजवान ख़ासि करे जेके सोशल मीडिया जो इस्तेमालु कनि था, त उन्हनि जे लाइ इहो ॿुधाईंदा हलूं त कंहिंजी बि वीडियो खणी करे तव्हां पंहिंजे पेज ते न रखो, फेसबुक पेज ते। जेकॾहिं रखणी आहे त लिंक रखी सघो था यूट्यूब जी, त असांखे हीउ वीडियो ॾाढो सुठो लॻो आहे या हिन में हीअ सुठी ॻाल्हि न आहे, तनक़ीद बि करे सघो था। त
फेसबुक पेज ते सिर्फ़ु लिंक रखो, पूरी जी पूरी वीडियो डाउनलोड करे रखो था। असांजो ज़ाहिर आहे ख़र्च थियल हूंदो आहे, एडिटर रखियल आहिनि असां वटि, सिस्टम लॻियल आहे, उन्हनि जूं पघारूं आहिनि, त उहे ज़ाहिर अर्निंग थींदी कुझु त असां उन्हनि कुझु ॾेई सघंदासीं ऐं सुठे खां सुठा वीडियोस तॾहिं ठाहींदासीं। जेकॾहिं न अञा माण्हू रखंदा रहंदा त पोइ असां वीडियोस ठाहिण बंदि करे छॾींदासीं। बसि ॿियो छा कयूं, त शुक्र अलहमदिल्ला शोज़ कयूं था, असांजी ड्यूटी बि हले थी धरती टीवी जी। बाबा सोराब जी 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 साईं जी। महीने में जेकॾहिं असां 10 वीडियो रखूं था त 10 वीडियोनि जो घटि में घटि 1 लख रुपया ख़र्च आहे। बिल्कुलु 1 लख रुपया 10 वीडियोनि जो ख़र्च आहे, त पोइ जेकॾहिं माण्हू असांजो यूट्यूब चैनल तां वीडियो खणी फेसबुक जे पेजनि ते लॻाईंदा त इहो असां 1 लख रुपयो ख़र्च किथां कढंदासीं। पर असांखे जेकॾहिं सिंध जा दोस्त नौजवान ॿुधनि था त उहे असांखे एप्रिशिएट कनि। असां सिंध जा आर्टिस्ट आहियूं या असां सां प्यार बि तव्हां कयो था। असां 24 कलाक महिनत कंदा आहियूं, माण्हू एसी में सुता पिया आहिनि, बेड ते कमेंट्स में लिखनि था मज़ा नहीं आया। वतो असां को पुछो असां इन्हनि ते लोड़ियो केॾो आहे, ॾींहुं राति हलिया कीअं आहे। मज़ा नहीं आया, मज़ा नहीं आया बाबा। कॾहिं मज़ो थींदो आहे, कॾहिं न थींदो आहे, कॾहिं भरी में कॾहिं भाकुर में, दरिया हिकु करो न वहंदो आहे। भाई हाणे यकदमि असां वीडियो ठाहींदा आहियूं, यकीन करे न गॾे गॾे वारो बि कमेंट्स कंदो आहे, अपोड़े मां काॾे वञा पोइ, उहो त चवंदो आहे हाणे छा कयां मां। हाणे उहे दोस्त जेके ॿुधनि था न, उन्हनि पेजनि खे डिसलाइक कयो जेके जिते असांजा वीडियोस ॾिसो था। हा ईअं बि आहे। ॿिया जी वाह, मिली करे असां 4-5 जेके पाण में आर्टिस्ट आहियूं, मिली करे इन्हनि सभिनी खे दुआऊं ॾियूं, आबाद हुजनि, असांखे ॾिसनि था, असां सां प्यार कनि था, इन्हनि जा लख रुपए न, पर असांजी रोज़ी रोटी इहो सोचनि असांखे नुक़सानु न ॾियनि। हू वठी जियो अली गुल ॻोल्हे थो वञा त कीअं कीअं वठी वियो आहे ईमान सां। नई मोबाइल वठी अचे न, हिकु त हलाइण नथी अचे। ख़ुदा ठीकु आहे ठीकु आहे। बसि असां थोरो लिखियो, घणो सम्झंदा, पर असांजी ॻाल्हियूं दिलि में न कजो प्लीज़। दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदुमि, रिक्वेस्ट कंदुमि, फेसबुक पेज ते असां न रखो, पाण ई पंहिंजे पेजिस ते रखंदासीं। महिरबानी करे फेसबुक ते न रखो। असांखे फेसबुक ते रखिणो हुजे त असां रखूं हा न। यार हे मिस्टर वतायो आहे, जिथे बि आहे हिनखे ॻोल्हियो। सिंध में ही मुंहिंजा वीडियो जीअं रखां थो फौरन रखे थो। यार हिन भला पेज असांजे नुक़सान लाइ खोलियो आहे। अच्छा, हिकिड़ो दोस्त आहे सिंधी टीवी चैनल जे नाले सां हुनजो पेज आहे, हुनखे मां इनबॉक्स में मैसेज कयो, हुनखे सम्झायो ऐं हुन चयो ठीकु आहे दादा, मां आईंदा कॾहिं बि तव्हांजा वीडियोस न रखंदुसि। उहो दोस्त सम्झी वियो, हुनजी वॾी महिरबानी। सिंधी टीवी चैनल आहे हुनजो, त दोस्तो पंहिंजो को कंटेंट रखो, तव्हांजे चैनल इनशाला ग्रो कंदो। यूट्यूब जा चैनल ठाहियो, फेसबुक पेज बि हुजे तव्हांजो, त उते मुख़्तलिफ़ मैसेजिस ॾियो। हिकु ॿिया बि चिमड़ा था कढो, त असां तव्हांखे एंटरटेन करण जे लाइ आहियूं। जेके बि असांजा सिंधी भाइर आहिनि, भेनरियूं आहिनि, उहे पसंदि कनि था, ॾिसनि था, एंटरटेन थियनि था। हाणे बि केतिरा ई दोस्त मैसेज कनि था त जॾहिं गमगीन हूंदा आहियूं त तव्हांजा वीडियोस ॾिसंदा आहियूं, ऐं केतिरा ई दोस्त ॾिसनि था त अबो जी अबा जी कया भला छा कयां। चवां थो दोस्तनि खां मां पुछा कंदुमि, मां वार नवां हणाया या न हणाया या विग पायां, इहा बि तव्हां मूंखे सलाह ॾियो। मां चवां थो विग हणाया, यार वार सुहिणो लॻंदो। बचो छा आहे वारनि में, हेॾो सुहिणो लॻंदुमि छो, साण चिड़िया वार हूंदा आहिनि हेड़ा इहे। माइनो वारा वारा तूफान ऐं बारिशनि जी सीज़न अचे थी, पोइ बाक़ी छा कयां। सलाह न ॾिजो त का चङी शइ हणा, वार क़ुरान जो। अच्छा, वॾी महिरबानी आहे। मुंहिंजो पुटु बि ॾिसे थो, फैज़ान अली ॾिसे थो, इरशाद जागरानी बि ॾिसे थो, वॾी महिरबानी दोस्तो। ऐं मुंहिंजो पुटु ॾिसे थो फैज़ान अली सखर खां, वॾी महिरबानी। फारूक लाड़िक साहिबु, इम्तियाज़ भट्टी साहिबु, जेके दोस्त नाला न खणी सघियासीं, शहज़ाद जान आहे, फ़हीम अहमद मीराणी आहे, ऐं शहज़ाद अहमद बुघियो आहे, VIP नेम लो चए थो, हवा नेम शहज़ाद अली रज़ा, अब्दुल गनी, फारूक अहमद विगयो, हबीब रहमान लारिक, आई लव यू ऑल। हा, आखिरी मैसेज जो अली गुल चए थो, आखिरी बि मैसेज इहो ई आहे असांजो, पहिरियों मैसेज बि असांजो इहो ई आहे, आखिरी मैसेज बि इहो ई आहे। त दोस्तो यूट्यूब ते असां जेके चैनल्स आहिनि, असगर खोसो जो चैनल तव्हांखे ॾिठो आहे, ख़बर हूंदी तव्हांखे, माशाल्लाह सब्सक्राइबर बि सुठा आहिनि। सोराब सुमरो जे नाले सां मुंहिंजो चैनल आहे, जेको तव्हां ॾिठो हूंदो, लोगो बि आहे हुन ते। अली गुल मला सोराब सुमरो ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, गामू ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, हुननि खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। लिंक पूरो वीडियो रिकॉर्ड करे फेसबुक पेज ते न रखो, आख़िरी दफ़ो बि
इहो ई तव्हांखे ॿुधाए छॾियो, इहा ई असांजी इल्तिजा आहे, इहा ई अपील आहे तव्हांखे। घणा दोस्त लिखनि था त हाणे रड़ियूं थियूं पवनि हिननि जूं, हाणे जल्द अहिड़ा कमेंट्स न कयो भाउ, अहिड़ा दोस्त कमेंट्स न कयो, छो जो तव्हांजा कमेंट्स इहे पूरी दुनिया थी पढ़े, सिर्फ़ु मां नथो पढ़ां, गामू नथो पढ़े। इन थोरो दोस्तनि खे थोरो गुज़ारिश आहे, हीअ पंहिंजो असांजी पंहिंजी सकाफ़त आहे, सिंधी माण्हू आहियूं, ऐं तव्हां अहिड़ा गारियुनि वारा कमेंट न कयो। इन गारियुनि जे करे फेसबुक जो माहौल ख़राबु थियो हुयो, ऐं उहे बि सिंधी माण्हू सिंधी ॿोलीअ में जेको असांजी नियाणियुनि वटि, तुंहिंजी भेण वटि बि मोबाइल, हर कंहिं हर नौजवान वटि छोकिरनि वटि मोबाइलूं आहिनि। इन जे करे तव्हां जेको बि ॻाल्हायो सुठो ॻाल्हायो, ग़लति कमेंट न कयो, गारियूं न ॾियो फेसबुक ते, इन सां मुआशिरो ख़राबु थिए थो ऐं इन सां तव्हां जेल हलिया वेंदो। हा, इन सां सिंधी माण्हू जो इमेज ख़राबु थिए थो। को बि अहिड़ो ग़लति कमेंट न कयो, इन सां तव्हां जेल हलिया वेंदो गारियुनि सां। असां हेॾी कोशिशि कंदा आहियूं, यकीन कयो असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे चहिरे ते मुस्कुराहट ॾींदा आहियूं त अलाह कंदो त जिते असांजा सिंधी भाइर रहंदा, जेको बि असांखे ॾिसे थो त अलाह साईं उन्हनि खे ख़ुशि आबाद रखंदो। पर असांजूं नियाणियूं भेनरियूं ॿाहिरि जेके वेठा आहिनि घरनि में हितां गारियूं ॾियो था, उहे ॿुधनि था त इहो ॾाढो ग़लति असरु थो पए। प्लीज़ पंहिंजो पाण खे रोकियो। जी त दोस्तो, इन ते असां हाणे हीअ लाइव कन्वर्सेशन पंहिंजी हाणे ख़तमु कयूं था, ऐं असगर खोसो अञा असां सां गॾु आहे, छो जो असां अञा थोरी निजी कचहरी बि करणी आहे, कुझु शोज़ जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल करणी आहे। ईंदड़ वरी लाइव अचण ताईं असांखे इजाज़त ॾींदा एम ए बोज़दार साहब, वॾी महिरबानी, तव्हां इटली मां ॾिसो पिया, मोहम्मद आचर बोज़दार साहब ऐं बुगियो साहब आहे, महबूब अली आहे। बसि दोस्तनि खे तव्हां बि गुज़ारिश कयो, ऐं ख़ासि करे जंहिं बि फेसबुक पेज ते तव्हां ॾिसो असांजा वीडियोज़, उन्हनि पूरा वीडियोज़ रखिया आहिनि, त उन्हनि खे डिसलाइक कयो या कमेंट कयो। असां बि तव्हां कोशिशि कयूं था, असांखे टाइम हूंदो न आहे एतिरो जो रिपोर्ट कयूं हिकु फेसबुक पेज जे लाइ, पर असां इहे सभु नोट कंदा था जो केरु वीडियोज़ रखे थो, उहो हिकु ई महिल FIA साइबर क्राइम में वञी ॾींदासीं त हिननि असांजी चोरी कई आहे। इहा हक़ीक़त में चोरी आहे, साइबर क्राइम आहे। मिस्टर वतायो ॾाढो चोरी थो करे, असांजा वीडियोज़ खणी रखे थो फौरन। मिस्टर वतायो जंहिंजो बि आहे, कंहिं बि पाड़े ओड़े में हुजे, असां कॉपीराइट था हणूं था, स्ट्राइकियूं बि हणूं था। जी वॾी महिरबानी दोस्तो। इन ते हाणे असां हिकिड़ी वीडियो बि तयारु कयूं था, जंहिंजे लाइ सभु हिते गॾु बि थिया आहियूं। ईंदड़ लाइव कन्वर्सेशन ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।